भारतीय पंजाबी फिल्मुनि ऐं गाननि ज़रिए शोहरत जी ऊचाइयुनि ते पहुचंदड़ मनमोहींदड़ ऐं ख़ूबसूरत अदाकारा शहनाज़ गिल ऐं पाकिस्तान जी ख़ूबसूरत ऐं डिम्पल गर्ल हानिया आमिर ॿिन्ही मुल्कनि जे अवाम में मशहूर आहिनि। कुझु ॾींहं अॻु हानिया आमिर पंहिंजे दोस्तनि सां लंडन घुमण लाइ वई हुई। उते हुन घुमण फिरण वारियूं वीडियोज़ सोशल मीडिया ते शेयर कयूं, जिन ते मदाहनि पसंदीदगी जो इज़हार कयो ऐं इन सां गॾोगॾु भारत में बि संदसि ख़ूबसूरती जी वाखाण थियण लॻी। मशहूर अदाकारा शहनाज़ गिल संदसि पोस्ट ते तबसरो कंदे लिखियो त अव्हां प्यारियूं आहियो ऐं हिन दिल वारो एमोजी बि ठाहियो। इन कमेंट बाद ॿिन्ही मुल्कनि जो अवाम सभु कुझु विसारे हिक ॿिए जे मुल्कनि जी अदाकाराउनि जी साराह करे रहियो आहे। हाणे ॿई अदाकाराऊं हिक ॿिए खे इंस्टाग्राम ते फॉलो कनि थियूं, यानी ॿिन्ही विच में दोस्तीअ जो रिश्तो क़ाइमु थी चुको आहे। यादि रहे त हानिया आमिर मशहूर ड्रामनि मुझे प्यार हुआ था समेत ॿियनि में अदाकारी कई आहे। शहनाज़ गिल खे बिग बॉस 13 में सिद्धार्थ शुक्ला सां मोहबत थी हुई ऐं शो खां पोइ ॿई गॾु रहंदा हुआ। जॾहिं त ओचितो सिद्धार्थ जे मौत बाद शहनाज़ गिल जी दिलि टुटी वई ऐं हू ॿीहर शोबिज़ में वापसि अची वई ऐं हाणे सभिनी जी दादिली अदाकारा बणिजी चुकी आहे। इहो बि ॿुधाईंदा हलूं त शहनाज़ गिल खे बॉलीवुड में सलमान खान मुतारिफ़ करायो हो ऐं संदसि फिल्म किसी का भाई किसी की जान में शहनाज़ गिल डेब्यू कयो हो।